जुगशाही में रिपोर्ट करे हुआ हुजूर अहमद ब्रोही। रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट के मक़बूलियत में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे, जिते इलाइक़े जे शाइक़ीन जो समंड उथली पियो ऐं ग्राउंड चौ तरफ़ खिचाखिच भरियल नज़र आयो आहे। टूर्नामेंट जो ॿियो मैच साजन खान 11 ऐं पलीजा 11 जे विच में खेॾियो वियो, जंहिंमें पीर अज़ान शाह 42 ऐं लाला अफ़ज़ल पलीजो 20 रन्स ठाहे नुमायां रहिया। मुख़ालिफ़ टीम खे मैच खटण लाइ 8 ओवरनि में 105 रन्सुनि जो टारगेट ॾिनो वियो। जवाब में साजन खान 11 जे अरसलान जोखियो 39, अमान जोखियो 26 ऐं इकराम जोखियो 38 रन्सुनि जी शानदार बैटिंग सां सिर्फ़ 7 ओवरनि में मैच पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट जो टियों मैच बलोच स्टार क्रिकेट क्लब में सूमरा 11 जे विच में दिलचस्प मुक़ाबलो थियो। बलोच स्टार तरफ़ां कैप्टन परवेज़ ब्रोही धोनांद्रा बैटिंग कंदे 61 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त शाज़ेब ब्रोही 32 रन्सुनि जी मदद सां मुख़ालिफ़ टीम खे 119 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। जवाब में सूमरा 11 जे बाक़ी पठान ऐं नेमत जी शानदार बैटिंग सबबि 7 ओवरनि में ॾिनल हदफ़ हासिल करे मैच पंहिंजे नाले कयो। यादि रहे त हीउ टूर्नामेंट कोहिस्तान जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत बशीर अहमद जोखियो जे फर्ज़ंद मरहूम गुलाम रब्बानी जोखियो जी यादि में जुगशाही बॉयज़ हाई स्कूल ग्राउंड ते मुनक़िद कयो पियो वञे। टूर्नामेंट जो बाक़ाइदा इफ़्तिताह अॼु चेयरमैन बाबू गुलाम मुस्तफ़ा जोखियो यूसी कोहिस्तान 7/4, चेयरमैन कलीमुल्ला जोखियो यूसी जुगशाही, ज़िले काउंसिल मेंबर तुराब अली जोखियो ऐं ज़िले काउंसिल मेंबर हसन अली भूरो जोखियो जी निगरानी में कयो वेंदो।